मटियारी तालके जी यूनियन काउंसिल फ़कीरनू ओथियाणी जे मेन कारोबारी मर्कज़ खंडू स्टॉप ते इंक्रोचमेंट जो आज़ार वधी वियो आहे। खंडू स्टॉप खां टंडो आदम, खंडू शहर, हाला, हैदराबाद वींदड़ रोडनि ते नाजाइज़ कब्ज़ा थी विया आहिनि। स्कूली शागिर्दनि समेत माण्हुनि खे अचण वञण में शदीद तकलीफ़ थियण लॻी आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त खंडू स्टॉप ते हद दख़लनि जो आज़ार वधी वियो आहे। हर रोज़ को न को हादसो थिए थो। ख़ासि करे छंछर ऐं अरबा जे ॾींहुं मालपिड़ी सबबि रश जो आज़ार हूंदो आहे। हितां जे रहवासियुनि, सियासी समाजी माण्हुनि, ड्राइवरनि, डिप्टी कमिश्नर मटियारी, एसएसपी मटियारी समेत सभिनी मसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे नाजाइज़ कब्ज़ा हटाया वञनि ऐं अरबा ऐं छंछर जे ॾींहुं लॻंदड़ मालपिड़ी लाइ मुतबादिल जॻह तलाश करे उते मालपिड़ी लॻाई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।